जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा क़ौमी शाहरा ते रोड हादसो, ॿिनि ट्रालरनि जो पाण में टक्कर, ट्रालर कल्टी थियण खां मौजज़ाना तौरु बची विया, को बि जानी नुक़सानु न थियो। हिंगोरजा क़ौमी शाहरा ते ॿिनि ट्रालरनि जो ओवरटेक करण दौरान पाण में टक्कर थी पियो, जॾहिं त ॿई ट्रालर कल्टी थियण खां मौजज़ाना तौर ते बची विया, जंहिं करे को बि जानी नुक़सानु न थियो। जॾहिं त क़ौमी शाहरा जे ॿिन्ही रोडनि विच में क़ाइमु दीवार टुटी पई। अहिड़ो इतलाह मिलण बैदि मोटरवे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ट्रालरनि खे रेस्क्यू करे रोड तां हटाए रोड साफ़ करायो ऐं ट्रैफ़िक खे बहाल करायो।